केस जे लाइ मां इहो ई चवंदमि त 3 सालनि खां जेको आहे हले पियो थो केस ऐं डिले थो थिए ऐं इहो केस डिले न थियणु घुरिजे छो त असां इंसाफ़ जे ख़ातिर अचूं था। असांजी सिंपल डिमांड आहे त असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे, केस जो फ़ैसिलो अचणु घुरिजे। ऐं जेको आहे पाकिस्तान जूं अदालतूं आहिनि इन जे लाइ मज़लूम अदालतुनि जो दर छाजे लाइ खड़काईंदा आहिनि? इंसाफ़ जे ख़ातिर। ऐं असां इंसाफ़ जे लाइ अचूं था त इहे शयूं कंसिडर करणु घुरिजनि ऑनरेबल अदालतुनि खे त केस जो फ़ैसिलो अचणु घुरिजे जल्द अज़ जल्द। पिटिशन जेका इहो गिरफ़्तारी जी हिते लॻल आहे, जेका बेल एप्लीकेशन आहे उन ते आर्ग्यूमेंट्स हिते ऑनरेबल कोर्ट में थींदा। बाक़ी जेका हाई कोर्ट असां लाड़काना वियासीं उनमें हिननि जे एक्यूज़ पार्टी जे तरफ़ खां पिटिशन फाइल थियल आहे जंहिंमें हू चाहिनि था त केस मैजिस्ट्रेट वटि वञे। ऐं जेको आहे सो छो त कानूननि इहा ई शइ आहे त मैजिस्ट्रेट ॿुधंदो आहे, पर ऑनरेबल कोर्ट हिन में स्पेसिफिकली ऑर्डर कयो आहे, क्लियर ऑर्डर आहे त ही जेका ट्रायल कोर्ट आहे उहा डिसाइड कंदी। सो ॾिसूं था त ऑनरेबल कोर्ट्स कहिड़ो फ़ैसिलो ॾियनि थियूं। असां कोर्ट्स जी फ़ैसिलनि जी जेको आहे सो यकीननि असां इज़त रखूं था, तॾहिं असां कोर्ट्स खे परसू कयूं था ऐं कानून खे परसू कयूं था। असां पाकिस्तान जे सिटीज़न ऐं पाकिस्तान जे अदालतुनि जो एतिराम करण वारा आहियूं। असांखे उमेदु आहे त अदालतूं असांखे मायूस न कंदियूं। ॾिसो 3 सालनि खां मां केस परसू कयां थी ऐं मां हिकिड़ी बि हेयरिंग मिस नथी कयां। हिते जेको आहे सो पाकिस्तान में जेको सिस्टम आहे उन ते सवाल आहे ऐं ज़रूरु चइबो त पाकिस्तान जो सिस्टम शायदि फेल थी चुको आहे। छो त हिकिड़ी न्याणी इंसाफ़ जे लाइ दरबदर आहे। असांखे त घर वेठे इंसाफ़ मिलणु घुरिजे न। जेतिरो असां सां ज़ुल्म थिए थो, ज्यादती थिए थी, असांजा घर तबाह कया था वञनि, पोइ बि जेके कातिल आहिनि उहे असेंबलियुनि में वेठा आहिनि, उहे पंहिंजी ज़िंदगी ऐश अयाशुनि सां गुज़ारनि था। ऐं असां जेके मज़लूम आहियूं, जिन जे सर तां पीउ जो सायो छिनियो थो वञे, जिन जे घरनि खे तबाह कयो थो वञे, उहे दरबदर आहिनि इंसाफ़ जे लाइ। सफ़र बि असांखे करिणो पए, मुश्किलातुनि खे फेस असांखे करिणो थो पए। ऐं इहा शइ एतिरी आसान न आहे। जेको 3 सालनि खां मां परसू कयां थी, हिकिड़ी न्याणी थी करे मां कोर्टनि जा दर खड़कायां थी। हीअ मुंहिंजी उमिरि न आहे कोर्ट्स वञण जी, हीअ मुंहिंजी उमिरि पढ़ण जी हुई। इहा शइ अदालतुनि खे कंसिडर करणु घुरिजे, पाकिस्तान जे आला इदारनि खे कंसिडर करणु घुरिजे त हीअ जेको आहे सो सिस्टम असांजो ईअं आख़िर हले छो थो ऐं हीअ कोई हल न आहे। जहिड़े तरीक़े सां असां अचूं था, असांखे सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि, असांखे जान जो ख़तरो आहे, पोइ बि असां परसू कयूं था त असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॾिसो असांखे पाकिस्तान जे कानून में हक़ ॾिनल आहे ऐं हर कोई माण्हू आज़ादु आहे। हिते जागीरदार सरदार सम्झनि था त हर जॻह उन्हनि जी जागीर आहे, ईअं न आहे। असांखे अलाह साईं सम्झ बि ॾिनी आहे, अक़ुल बि ॾिनो ऐं गैरत बि ॾिनी आहे। असां इन्हनि खे सरदार नथा मञूं। हीअ जेको आहे सो सरदार जागीरदार जेकॾहिं ठीकु आहे, तव्हां सरदार जे नाले सम्झो वेंदो आहे त हू पंहिंजे पीउ जे जॻह ते हूंदा राज जे लाइ। हीअ कहिड़ी इज़त कनि था पंहिंजे राज जी? ऐं जेको आहे हीअ काफ़ी हार्श लफ़्ज़ थींदा, पर असांजे चांडियो ट्राइब खे बि गैरत अचणु घुरिजे त हिननि खे कहिड़े हिसाब सां हू सरदार मञनि था, जेके क़ौम जे न्याणियुनि खे, ट्राइब जे न्याणियुनि खे दरबदर कनि था। बाक़ी रही ॻाल्हि त सरदारी सिस्टम जे ख़िलाफ़ जेको मां बीठी आहियां, जागीरदारी सिस्टम खे असां बर्दाश्त न कंदासीं। छो त असां पढ़ियल लिखियल आहियूं, असां कंहिंजी ग़ुलामी करणु हरगिज़ न ॼाणियूं ऐं असां कंहिंजी ग़ुलामी हरगिज़ न कंदासीं।